अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया रशीद मेमण। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे हिकु आम मसइले खे डिस्कस कंदासीं ऐं उहो मसइलो आहे ॿोॾि मुतासिर घरनि जी बहाली वारो मंसूबो। हिन वक़्त ताईं इन मंसूबे में मुख़्तलिफ़ मसइला ऐं मुख़्तलिफ़ जेके परेशानियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। हिन वक़्त ताईं जेका सरकारी डेटा आहे उन में इहा दावा कई वई आहे त हिकु कमरे वारा जेके घर आहिनि 3 लख रुपयनि जी लाॻत सां तक़रीबन सिंध में 1 लख घर ठाहिया विया आहिनि, जॾहिं त 5 लख घर अहिड़ा आहिनि जिन खे उन्हनि पहिरीं किस्त जारी कई आहे। पहिरीं किस्त 75,000 रुपयनि जी ॿुधाई वई आहे। उन खां पोइ 2,80,000 घरनि खे 2 किस्तियूं ऐं 1,40,000 घरनि खे 3 किस्तूं जारी करण जी दावा कई वई आहे। पर मजमी तौर ते सिंध में 21 लख घर जेके आहिनि उहे ॿोॾि मुतासिर थिया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं 1 लख घर मुकमल थिया आहिनि। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त 20 लख घर अञा ताईं मदद जे इंतज़ार में आहिनि ऐं ॿिया जेके घर ॿुधाया विया आहिनि उहे बि अंडर प्रोसेस आहिनि। इहा ॻाल्हि बि साम्हूं अचे पई त मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके तमामु घणा ॻोठ ॿाराड़ियूं मुतासिर थिया आहिनि उन्हनि मां घणनि ॻोठनि में हिकु घर बि अञा ताईं न ठही सघियो आहे ऐं सर्वे में बि अञा ताईं मुख़्तलिफ़ मसइला साम्हूं अची रहिया आहिनि। मुतासिरनि जूं दावूं आहिनि त जेके सिफ़ारिश तहत घर जेके ठाहिया पिया वञनि ऐं जेके हक़ीक़ी मुतासिर आहिनि, जीअं कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि जिन में समूरा घर तबाह थी विया पर उते अञा ताईं हिकु घर बि ॿोॾि मुतासिर बहाली वारे प्रोजेक्ट तहत न ठहियो आहे। पाण डिस्कस कंदासीं त हिन प्रोजेक्ट में कहिड़ा मसइला आहिनि जो इहो सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे ऐं जेके हक़ीक़ी तौर ते जेके अंग अखर ॿुधाया था वञनि उहे हक़ीक़ी तौर ते दुरुस्त आहिनि या न आहिनि ऐं इन प्रोजेक्ट जी कारकर्दगी खे बहितर करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खणी सघजनि था। प्रोग्राम में हिकु ॿिए आम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं ऐं उहो मौज़ू हूंदो सिंध जी तरक़ियाती बजट। हर साल जीअं हिन साल बि तरक़ियाती मनसूबनि जी सूरताल तमामु ख़राबु नज़र अची रही आहे। ADP जो इस्तेमालु तमामु सुस्त नज़र अची रहियो आहे। उनजो हिकु सबबु इलेक्शन कमीशन जी पाबंदी बि आहे, पर इहा सूरताल हर माली साल जे दौरान नज़र अचे पई। हिते कुझु अंग अखर आहिनि जेके पेश कजनि था। हिन साल माली साल 2023-24 जे दौरान सूबाई ADP लाइ 366 अरब रुपया रखिया विया हुआ, जिन मां 10 महीननि में रुगो 44% रक़म यानी 160 अरब रुपया ख़र्च थी सघिया आहिनि ऐं 56% तरक़ियाती बजट इस्तेमालु ई न थी आहे। 2 महीना बचिया आहिनि त उन में एॾी वॾी बजट इस्तेमालु न थियण जो इम्कानु आहे। आम खाता आहिनि जेके उन्हनि जी पहिरियों तरक़ियाती बजट दुरुस्त इस्तेमालु न थी आहे। जीअं ज़राअत खातो 23% तरक़ियाती बजट इस्तेमालु कई आहे। स्कूल एजुकेशन 32% तरक़ियाती बजट इस्तेमालु कई आहे। सिहत खाते 9% रुगो तरक़ियाती बजट इस्तेमालु कई आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग 36% तरक़ियाती बजट इस्तेमालु कई आहे। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ अहिड़ा खाता आहिनि जिन तरक़ियाती बजट जो दुरुस्त इस्तेमालु न कयो आहे ऐं आम ॻाल्हि इहा आहे त 1945 जेके नवां मनसूबा आहिनि उन्हनि ते हिन साल को बि कमु न थी सघियो आहे। उनजो मुखिया सबबु इलेक्शन कमीशन जी पाबंदी ऐं उनखां पोइ खातनि जी जेका सुस्त रफ़्तारी नाअहली या काइली चइजे उनजे करे बि नवां मनसूबा सख़्तु मुतासिर थिया आहिनि। डिस्कस कंदासीं त आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो हर साल ADP मुतासिर थिए थी। जेके पैसा रखिया था वञनि उन्हनि खां बि घटि पैसा इस्तेमालु थियनि था ऐं अध खां वधीक जेका बजट आहे उहो इस्तेमालु ई नथी थिए। इन समूरी सूरताल ते ॻाल्हाइण लाइ स्टूडियो में दावत ॾिनी आहे। असां सां गॾु आहिनि अब्दुल हलीम शेख साहब, पाण अॻूणा सूबाई सेक्रेटरी आहिनि ऐं उन सां गॾु आहिनि रियाज़ सुहेल साहब जेके पाण सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं उन सां गॾु टेलीफोन लाइन ते असां सां मौजूदु हूंदा ख़ालिद महमूद शेख साहब CEO सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टेड आहिनि। तव्हांजी महिरबानी, तव्हां जॉइन कयो। रियाज़ साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी ऐं माफ़ु कजो तव्हांजो नालो ग़लति खणी छॾियो। तव्हां खां शुरूआति सर कंदासीं त हीअ तव्हां इंटरव्यू ॿुधो त ॿोॾि मुतासिरनि जी जेका बहाली वारो मनसूबो आहे हिकु मेगा प्रोजेक्ट आहे, तमामु वॾो प्रोजेक्ट आहे। इन जी प्रोग्रेस कीअं था ॾिसो त हिन वक़्त ताईं 21 लखनि मां रुगो 1 लख घर ठाहिया आहिनि, ॿियनि खे हिकु किस्त 2-3 जारी थियूं आहिनि, कीअं मुकमल थींदो? ॻाल्हि इहा आहे त ॾिसो इहा जॻह असां ॾिसूं त इन कहिड़ी टाइम लाइन में इहे घर जेके आहिनि से लख ठाहिया आहिनि, ॿियनि खे किस्तूं मिलियूं आहिनि, कुझु हेतिरियूं किस्तूं मिलियूं, कंहिंखे घटि किस्तूं मिलियूं आहिनि। इन्हनि शयुनि खे जेकॾहिं ॾिसूं ऐं जेकॾहिं मूंखे जेके जेसिताईं मुंहिंजी नॉलेज आहे त जेको आहे इहो प्रोजेक्ट खे साल थियो आहे। हाणे 2022-23 में प्रोजेक्ट शुरू थियो आहे, 23-24 जे बजट में रिफ्लेक्ट थिए थो पियो। जेकॾहिं 22-23 में शुरू थियो आहे ऐं 22 जी जेका आई जेका तव्हांजी आफ़त आई मींहं जी सूरत में जंहिंमें घर नथा, त इहा मुंहिंजे हिसाब में जेकॾहिं लख घर ठाहिया आहिनि इन अरसे में सर्वे बि थी आहे। उनखां पोइ माण्हू सॼी जेका आहे उन सॼो सिस्टम ठाहियो आहे, गवर्नमेंट जेका कंपनी ठही आहे उन सॼो पंहिंजो सिस्टम ठाहियो आहे, माण्हू ताईं पहुता आहिनि, माण्हू घर ठाहिया आहिनि, माण्हू खे पैसा ॾिना। मुंहिंजे हिसाब में लख घर जी जेका आहे
यानी ठहणु इहा बि वॾी जेका आहे सा अचीवमेंट आहे। ऐं ॿिया जेके घर तव्हां ॿुधायो था जेके हिननि खे एॾी वॾनि खे जेका आहे सा को 50% ठहियो आहे, को 75% ठहियो आहे, उनखे क़िस्तूं मिलियूं आहिनि, त मुंहिंजे हिसाब में इहा वॾी प्रोग्रेस आहे ऐं सुठी प्रोग्रेस आहे। ऐं जेको आहे इनखे वधीक अञा इम्प्रूव करे सघे थो। लेकिन साल जी प्रोग्रेस इहा उहो साल जेको पहिरियों साल हूंदो आहे उहो त काउंटिंग अहिड़े वॾनि प्रोजेक्ट में पहिरियों साल काउंट न थींदो आहे। तव्हांखे सिस्टम ठाहिणो हूंदो आहे, तव्हांखे एॾी वॾी जेका आफ़त आई आहे उनजी सर्वे करणु, उनखां पोइ जेको आहे माण्हुनि ताईं पहुचणु, माण्हुनि खे ॾियणु, माण्हुनि जा घर ठहणु, इहा तमामु वॾी हिकिड़ी जेका आहे हिकिड़ी कम वारी हिकिड़ी शइ आहे। पर इन में इहो आहे जॾहिं बुनियादी शयूं ठही वियूं आहिनि, लख घर बि ठही विया आहिनि, हेॾनि 2 लखनि घरनि खे जेको आहे ॿी हिकिड़ी प्रोग्रेस बि थी आहे, त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन साल घटि में घटि 10 लख घर ठहणु खपनि। हिन साल जेको आहे वधीक गवर्नमेंट इहो आहे त जेको कंपनी ठही आहे उन में वधीक अञा हिकिड़ा एफिशिएंसी आणे, उन में वधीक जेके आहिनि माण्हू आणे ऐं उनखे वधीक फैलाए, ऐं जेको आहे हिन साल जो टारगेट 10 लख घरनि जो घटि में घटि रखनि। छो त हिकु पहिरें साल इहा प्रोग्रेस आहे त हलंदड़ साल 10 लख मुंहिंजे ख़्याल में ठहणु खपनि। अच्छा हूअं तव्हां छा था सम्झो त तव्हां जीअं चओ था त एॾो तकड़ में सर्वे बि थी वई, अकाउंट बि खुली आहे, घर बि ठही विया, त छा तव्हांखे डाउट आहे छा हिन फिगर ते सॼे ते? न, मां डाउट ॾिसो न, मूंखे जेका आहे सा का नॉलेज कोन्हे का त जेको आहे सो इहा यानी आहे छा थियो आहे या छा न थियो आहे। असां ऑन द फेस ऑफ इट ॻाल्हायूं था त भई जेका प्रोग्रेस तव्हां ॿुधायो था, लख घर ठही विया आहिनि, पूरा थी विया आहिनि, जेको आहे सो 1,80,000 खे 2 क़िस्तूं मिलियूं आहिनि, किन खे 3 क़िस्तूं मिलियूं आहिनि। त सिर्फ़ु इन शइ खे, इन फिगर्स खे ॾिसंदे मां ॻाल्हायां थो त जेको आहे जेकॾहिं ईअं थियो आहे त इहो मेरेकल आहे। जेको आहे मुंहिंजे हिसाब में जेको आहे मां गवर्नमेंट सेक्टर में जेको कमु ऐं जेको स्टाइल आहे उन हिसाब में इहो एॾो तमामु वॾो जेको आहे वॾी प्रोग्रेस आहे। अच्छा, हिकु कमरे वारा घर ठाहिया पिया ॾिना पिया वञनि, घर छा पर रुॻो हिकु कमरो ठाहे ॾिनो पियो वञे ऐं 3 लख रुपयनि जी लागत सां, त काफ़ी आहे छा माण्हुनि जे लाइ हिकिड़ो कमरो? न, हिकिड़ो कमरो मुंहिंजे हिसाब में जेकॾहिं हिकिड़ो कमरो तव्हां सुठो ठाहियो, 12 बाय 12 जो कमरो ठाहियो, तव्हां हिकिड़ो तव्हां रंधिणो ठाहिजो, हिकिड़ो तव्हां बाथरूम ठाहिजो, थोरो जेको आहे किन कमरे खे ॿियो न कयो त कमरे जी छित खे थोरो वधाए उन हिकिड़ो विरांडे टाइप जो करे माण्हू करे, त मुंहिंजो ख़्यालु आहे त ठीकु आहे। हिन महिल ताईं त जेको माण्हू हिकिड़ो यानी हिकिड़ी वॾी ट्रेजिडी इहा आहे सिंध सां, त सदियुनि खां वठी हज़ारनि सालनि खां हिकिड़ी क़ौम में रहे थी पई, उन्हनि वटि जेको आहे पको घर कोन्हे को हुजणु त ईअं खपे। हेॾी वॾी पुराणी क़ौम खे जेको आहे हर हंधि तव्हांखे पका घर, पका महल ऐं हिकिड़ी तारीख़ी विरसा मिलनि तव्हांखे जेको आहे बिल्डिंग्स जी सूरत में। पर असांजा ट्रेजिडी इहा आहे त जेको आहे हिकिड़ो मींहुं आयो जंहिं असांखे सभु कुझु लोड़े ऐं लोड़े छॾियो जेको आहे सो। अच्छा, ओवरऑल जेकॾहिं इन प्रोजेक्ट जी वधीक सुठी प्लानिंग थी आहे, हिकु कमरे जे बदिरां तव्हां वारी ॻाल्हि त ॿियूं सराउंडिंग में शयूं बि ठाहे ॾिनियूं वञनि, चौधी वारी हुजे हा, 2 कमरा हुजनि हा या विरांडो हुजे हा, त वधीक बहितर न थिए जो सिर्फ़ु हिकिड़ो कमरो तव्हां 3 लख में ठाहे था ॾियो? ॾिसो त बहितर बजट जी ॻाल्हि आहे न। मसइलो इहो आहे त जेको आहे सो माण्हुनि खे तव्हां पंहिंजो तव्हांजी बजट जी पोज़ीशन छा आहे ऐं केतिरा माण्हुनि जेके तव्हांखे एडजस्ट करिणो आहे। जेकॾहिं गवर्नमेंट करे थी भई इहो जेकॾहिं तव्हांजो 3 जी जॻह ते 6 लखनि जो प्रोजेक्ट खणी अचे त माण्हू घटि एडजस्ट थींदा। ईअं थी सघे थो त जेको आहे टू स्टार्ट विथ जेकॾहिं हिकिड़ो कमरो तव्हां गवर्नमेंट ठाहियो आहे घटि में घटि माण्हुनि वीचारनि खे अजो त मिले न। हींअर ट्रेजिडी आहे जेको आहे तव्हां ॻोठनि में वञो, माण्हुनि में वञो, पर्सनली ज़ाती तौर ते असां माण्हुनि खे सुञाणो वीचारा जिन खे वरी जेको आहे सो यकीन कयो त पर्दा हणी वेठा आहिनि, 2 साल थिया आहिनि जेके नियाणियुनि सां जेके आहिनि, हिकिड़ो जेको वॾी हिकिड़ी ट्रेजिक सूरत आहे सिंध जी ॿारनि जी। सही, असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि ख़ालिद महमूद शेख साहब, पाण CEO आहिनि इन प्रोजेक्ट जा, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तफ़सील मालूम कंदासीं। ख़ालिद साहब अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम जनाब। खालिद साहब आवाज़ आ रही है मेरी? जी मुझे आ रही है आवाज़ आपकी। खालिद साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, जी मुझे आ रही है आपकी आवाज़। हाँ, मेहरबानी आपने अपना कीमती वक्त दिया। प्रोग्राम हम करें इसी प्रोजेक्ट पे जो फ्लड अफेक्टेड है उनके जो मुतासरीन के घर बनाए जा रहे हैं, हम कह रहे हैं आप उस पर डिटेल बताएं कि क्या प्रोग्रेस है उस प्रोजेक्ट की। जी ठीक है, थैंक यू वेरी मच, आपका शुक्रिया, आपने मुझे मददु किया। देखें, अब तक हम 5 लाख लोगों की पहली किस्त जारी कर चुके हैं और तकरीबन 2.5 लाख से ज़्यादा प्लेन्स कंप्लीट हो चुकी हैं, उनकी भी हम सेकंड किस्त दे चुके हैं। तो उसके अलावा जिससे उन्होंने लिंटल बनाई है और छत के लिए हम तकरीबन 1.5 लाख लोगों को किस्त जारी कर चुके हैं। इसका मतलब हम सेफली कह सकते हैं कि 1 लाख से ज़्यादा घर बन चुके हैं, 5 लाख से ज़्यादा घर अंडर कंस्ट्रक्शन है और 2.5 लाख घर ऐसे हैं जो छत तक पहुंच चुके हैं। अच्छा, इस साल जो सीएम ने बजट स्पीच की थी उसमें लिखा था कि 3.5 लाख घर पहले फेज में इस साल हम बनाए ये और उसके लिए बजट का अनाउंस किया। तो ये जो आपकी कैलकुलेशन के मुताबिक जो मिला रहे हैं तो वो 3.5 लाख से ज्यादा हो रहे हैं घर। हाँ, मैं बताता हूँ ना, आपने अच्छा सवाल पूछा है। देखें, वर्ल्ड बैंक की फंडिंग में 3.5 लाख घर बनने थे और गवर्नमेंट ऑफ सिंध ने भी 50 अरब रुपए दिए थे जिससे 1,15,000 घर बनना थे। तो ये तकरीबन
और उसके बाद फिर वर्ल्ड बैंक में जो हमें $500 मिलियन दिए थे ना, उसमें वो रेट था 220 रुपए, आज रेट है 280 रुपए का। तो उससे हमारी जो टोटल फाइनेंशियल जो लिमिट थी वो बढ़ गई, जिसकी वजह से हमने 505 लाख घर तक जो है वो शुरू कर दिए हैं बनाना। अब हम उसके बाद हमें इस्लामिक डेवलपमेंट बैंक से भी हमने एक एग्रीमेंट कर लिया है, जिससे 1.5 लाख घर मजीद बन जाएंगे। उसके बाद एशियन डेवलपमेंट बैंक भी आ रहा है। तो इस तरह ही पैसे आते जा रहे हैं और घर जो है वो बढ़ते चले जाएंगे इंशाल्लाह। अच्छा, तो खालिद साहब, ये एक कमरे का घर बना के दिया जा रहा है 3 लाख रुपए में, तो ये अच्छा नहीं होता कि उसको थोड़ा ज्यादा एक्सपेंड किया जाता, 2 कमरे या और भी चीजें उनको बना के दिए जाते तो प्रोजेक्ट अच्छा हो जाता? देखिए, जो लिमिट है ना, एक कमरे की नहीं है लिमिट हमारी, और ना हम बनाकर दे रहे हैं। ये बात बड़ी इंपॉर्टेंट बात ये है कि हम उनको डायरेक्ट पैसे दे रहे हैं और वो अपना घर खुद बना रहे हैं। कोई 20 बाय 30 का कमरा बना रहा है, कोई 2 कमरे भी बना रहे हैं, कुछ सिंगल रूम, ज्यादातर लोग सिंगल रूम बना रहे हैं। देखिए, आपको समझने की जरूरत ये है कि कौन लोग हैं जो ये अपना घर बना रहे हैं। ये वो लोग हैं जो झोपड़ियों में रहते थे, जो कच्चे मड हाउसेज में रहते थे। देखिए, उनके लिए तो ये बहुत बड़ा एक मेरा ख्याल है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया का तोहफा है ना, कि वो एक रेजिलियंट पक्के घर में शिफ्ट हो रहे हैं। और आप अगर देखें उनकी घरों की हालत, तो वो बहुत बेहतर घर बना रहे हैं। और देखें, ये खुद बना रहे हैं घर। हमारी तरफ से कैद नहीं है एक कमरे की, 2 कमरे के बना सकते हैं, लेकिन गवर्नमेंट की कैद ये है कि गवर्नमेंट 3 लाख रुपए देगी। सही। और उनको वो रेजिलियंट घर बनाना है। सही। अच्छा, इस साल सर इस प्रोजेक्ट के लिए कितने पैसे रखे गए हैं और कितने इस्तेमाल हुए हैं, कितनी ज्यादा पैसे आने की उम्मीद है? हाँ, देखें, वर्ल्ड बैंक के $500 मिलियन हमारे पास आए थे पिछले साल, और उसमें से हम तकरीबन $225 मिलियन खर्च कर चुके हैं। इस तरह गवर्नमेंट ऑफ सिंध के भी हम तकरीबन कोई 10-12 अरब रुपए खर्च कर चुके हैं। और अभी देखें, ये 3 साल का प्रोजेक्ट था, अभी 1.25 साल कंप्लीट हुआ है इसको। और हमने वो घर जो 3 साल में बनाने थे, वो हमने 1.25 साल में वो घरों की बुनियाद रख दी है। 5 लाख घर हमने शुरू करा दिए। अगले 6 महीने में ये सारे घर बन जाएंगे। लेकिन हम साथ साथ और घर शुरू करते जा रहे हैं। जैसे मैंने बताया कि इस्लामिक बैंक के पैसे आ गए हैं हमारे पास, तकरीबन आने वाले हैं, 1 हफ्ता 10 दिन लगेगा। इसके बाद एडीबी भी पैसे डाल रहा है। तो ये पैसे आते जाएंगे और इस तरह घर जो है ना वो आगे आगे बनते जाएंगे। अच्छा सर, बेशतर इलाकों से ये मुतासरीन की शिकायतें आ रही हैं कि उनके घर डूब गए, लेकिन सारे इलाकों में जैसे एक गांव डूब गया, एक ही गांव में एक भी घर नहीं बना या उनको पैसे नहीं मिले। ये मुमकिन है। देखिए, थोड़ा सा मैं आपको आसानी से बताता हूँ कि पहले एक सर्वे हुआ, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने सर्वे कराया एक मोबाइल ऐप के जरिए। उसके बाद हमने एनजीओ के जरिए वैलिडेट भी करवाया। तो हमें ये बात शिकायत तो आ रही है कि बहुत सारे लोग रह गए हैं। उसके लिए हमने एक ग्रीवेंसेस रिड्रेसल मैकेनिज्म बनाया है, जीआरएम बनाया है, जिसके टेलीफोन नंबर हैं, व्हाट्सएप है, एसएमएस है। वो जाकर अपनी शिकायत दर्ज कर सकता है। तो ये हम सारा डेटा कलेक्ट कर रहे हैं। और जो रह गए हैं उनके घर भी सीएम साहब की डायरेक्टिव दी है, सीएम सिंध की मुराद अली शाह साहब की, कि इनके घर भी प्रायोरिटी पे बनाए जाएं। तो हम जल्दी कैबिनेट में जाएंगे और ये अप्रूव करा लेंगे वो लोग भी जो रह गए। सही। अच्छा सर, इस साल लोगों के कितने घर बन सकेंगे? आइंदा साल तक टोटल कितने बनाने का इम्कान है आपका? अच्छा, आप एक ये समझ लीजिएगा कि ये घर जो है ना 4 हिस्से हैं। मोटे मोटे तो 3 हिस्से हैं। सही। पहले पैसे हम देते हैं तो प्लिंथ बनाते हैं, दूसरे पैसे देते हैं तो वो लिंटल बनाते हैं, तीसरे पैसे किस जाती है तो वो छत बना लेते हैं। और जब छत चली बन जाती है तो फिर हम उसको 25,000 रुपए एक्स्ट्रा देते हैं इस सारे प्रोसेस में। सही। तो 4 स्टेजेस आपको हमेशा मिलेंगे। जैसे मैंने अर्ज की ना कि इस वक्त 5 लाख घर शुरू हो गए, 2.5 लाख की जो है वो प्लिंथ बन गई है और लिंटल शुरू हो गई है, 1.5 लाख की प्लिंथ भी बन गई है और वो छत बन रहे हैं। अब उनकी 1.5 लाख की छत बन रही है। तो इस तरह से अगर हम देखें तो ये सिलसिला इसी तरह चलता रहेगा कि 10 लाख हम जल्दी 6 से 8 महीने में हम 10 लाख घर शुरू करा देंगे। नेक्स्ट अच्छा में हम 5 लाख 10 लाख तक पहुंच जाएंगे। सही। अच्छा, ऐसा भी कहा जा रहा है, शिकायत है जो मुतासरीन की, वो मैं आपको बता रहा हूँ, आप हेड हैं कंपनी के, कि सियासी लोग हैं जिनके लिफ्टें दे रहे हैं उनको पहले पैसे मिल रहे हैं, जो गरीब गुरबे बेचारे हैं उनको पैसे नहीं मिल रहे पहले मरहले में। अच्छा, ये तो बिल्कुल ही गलत बात है। उसकी वजह ये है कि हमारे सिस्टम में कोई इंटरफेरेंस नहीं हो सकती, मैं खुद भी नहीं कर सकता। मैं आपको दावत दूंगा कि आप किसी दिन हमारे जो है ना कैमरे वगैरह लेके हमारे ऑफिस आ जाएं और हम आपको पूरा सिस्टम दिखाते हैं।
उस सिस्टम में कोई गुंजाइश नहीं है कि कोई एक बंदा भी ऐड हो सके प्रायोरिटी पे, ये बाहर निकल सके। हमने एक जीआरएम का सिस्टम बनाया हुआ है, तो जहां भी कोई शिकायत होती है कि उसकी सेकंड किस्त नहीं आई या दूसरी किस्त नहीं आई, तो फौरन ही वो शिकायत हमारे तक आती है और हम उसको देखते हैं कि क्यों ऐसा हो रहा है। सेकंड बात ये कि हमने अपना एक बेनिफिशियरी पोर्टल भी बनाया हुआ है SPHF की वेबसाइट पर, और उस वेबसाइट पर जाकर आप अपना शनाख्ती कार्ड नंबर डालेंगे तो आपका स्टेटस आपको मिल जाएगा कि आपका केस अप्रूव्ड हो गया है या अंडर रिव्यू है, या फिर जो है वो सेकंड किस्त जारी हो चुकी, जो भी कुछ है वो आपको ऑनलाइन खुद ही मिल जाएगा। अच्छा खालिद साहब, वो रियाज सेल भी हमारे साथ है, सीनियर सहाफ़ी BBC का, वो भी आपसे एक सवाल करेगा। जी शेख साहब, आपकी वेबसाइट पर मौजूद था कि आपको जो रिक्वायरमेंट थी वो $2 बिलियन से कुछ ज़्यादा रकम की दरकार थे, और वेबसाइट कहती है कि अभी तक $1.35 जो बिलियन है इसकी अभी तक कमी है। तो ये कोई निफ्स से ज़्यादा रकम बनती है, तो ये इसका अरेंजमेंट कैसे करेंगे? जैसे अभी आप बता रहे थे कि एशियन डेवलपमेंट बैंक भी और इस्लामिक बैंक भी आपकी मदद कर रहे हैं, तो ये उस पर इंक्लूडेड है या एक्सक्लूडेड है? ये मैं समझ गया। पहले तो आपका शुक्रिया, आपने मुझे पॉइंट आउट किया, मैं उसको वेबसाइट को ठीक करवा लेता हूँ। देखें, $500 मिलियन तो वर्ल्ड बैंक ने हमें दे दिए, $227 मिलियन गवर्नमेंट ऑफ सिंध ने हमें दिए, तो ये हो गए तकरीबन $727 मिलियन। $200 मिलियन ADB ने भी हमारे साथ एग्रीमेंट साइन कर लिया है। अब हम सिर्फ अकाउंट खोल रहे हैं और एक प्रोसेस होता है हफ्ता 2 हफ्ते का, उसमें वो पैसे हमारे पास आ जाएंगे, तो ये हो जाएंगे तकरीबन 900,000 मिलियन के करीब हो जाएंगे। फिर अभी रिसेंटली मिशन कंप्लीट हुआ है एशियन डेवलपमेंट बैंक का, जिसमें वो $400 मिलियन ऑफर कर रहे हैं। वो जून तक हम कंप्लीट कर सकेंगे, वो सारा प्रोसेस जो होता है ना नेगोशिएशंस का, अप्रूवल का, एक्निक तक जाएगा, तो वो जून को हम टारगेट करें, जून तक ये $400 मिलियन भी हमारे पास आ जाएंगे, तो तकरीबन $1400 मिलियन हो गए। उसके साथ वर्ल्ड बैंक के साथ हमारी नेगोशिएशन चल रही है एडवांस स्टेज पे, जिसमें वो $500 मिलियन की विलिंगनेस है उनकी मजीद डालने की, तो 1400 और 500 $1900 मिलियन तकरीबन पूरे हो जाएंगे हमारे। $101 मिलियन कम होंगे तो गवर्नमेंट ऑफ सिंध उसको पूरा कर लेगी। तो ये सारी फाइनेंशियल स्ट्रेटेजी है। शेख साहब, ये सारा लोन होगा ये मुख्तलिफ बैंक्स की तरफ से? ये लोन है, ये लोएस्ट लोन जो है हमारे पास वो आईडाक का है, इसका है वर्ल्ड बैंक का 1.5 पर, इसी तरह ADB का लोन है 1% पर। ये तो बहुत सॉफ्ट लोन। सही। अच्छा, आखिरी सवाल आपसे पूछूंगा सर, ये जो घर बन रहे हैं उसकी आपने मॉनिटरिंग कराई होगी, तो क्या मयारी है, अच्छे हैं, या गैर मयारी भी कोई शिकायत है आपके पास? मैं इसमें बहुत हमारी सारी एफर्ट इस बात पे थी कि घर बहुत अच्छे बनने चाहिए। उसमें एक चीज जो हमें सबसे ज्यादा सपोर्ट मिली है वो मिली है बेनिफिशियरी से, कि उसने अपना घर अपने दिल और जान लगाकर बहुत मेहनत करके बनाया। आप यकीन करें कि हमारी रिक्वायरमेंट जो है रिकंस्ट्रक्शन गाइडलाइंस की, वो है 3 फीट 3.5 फीट प्लिंथ होनी चाहिए। हमने देखा है 5-5 फीट प्लिंथ भी लेकर गए हैं लोग, क्योंकि वो उनकी मेमोरी बड़ी फ्रेश है कि सैलाब कहाँ तक आया था, वो उससे ऊपर लेकर गए। तो मैं ये चैलेंज करता हूँ कि आपकी टीम भी अगर जाना चाहती है किसी भी जगह, किसी भी डिस्ट्रिक्ट में चले जाए, मैं ये चैलेंज करता हूँ कि वो रिकंस्ट्रक्शन गाइडलाइंस को पूरी तरह से फॉलो करें। ये बहुत बड़ी, मैं समझता हूँ, एक कामयाबी है उन लोगों की जो कि बेचारे गरीब थे, मजबूर थे, लेकिन जब उन्हें मौका मिला तो उन्होंने इतना बड़ा प्रोजेक्ट खुद अपने हाथों से बनाया। इसमें हमारा इतना ज्यादा कमाल नहीं है जितना कमाल उनका है। हमारा सिर्फ ये कि हमने टॉप ऑफ द लाइन NGOs हायर की हैं जो वहाँ ग्राउंड पे मौजूद हैं। उसके ऊपर हमने एक वैलिडेटिंग टीम भी रखी है, इंजीनियरिंग टीम, जो उनका NGOs का काम भी सुपरवाइज करती है। सही। तो इस तरह के चेक्स एंड बैलेंस हमने रखे हैं कि जो इंश्योर करें कि कंस्ट्रक्शन में अच्छा हो। बहुत शुक्रिया शेख साहब, आपका आपने टाइम दिया। रियाज साहब तव्हां ॻाल्हि ॿुधी शेख साहब जी बि ओवरऑल, त हू चवे पियो त ही जेकी बि पैसा मिलंदा था वञनि, असां हदफ़ वधाईंदा था पिया वञूं। इन ई करे चए थो जीअं बजट में अनाउंस कयो 3.5 लख, पर हाणे हुनखे असां वधीक कयो पियो वञे। तव्हां बि इन ते कमु कयो आहे, त कीअं सूरत हाल खे हक़ीक़ी कीअं था ॾिसो? पहिरीं त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सॼो न पॉलिटिकल इनिशिएटिव वधीक हो, इन करे पहिरीं घटि घर हुआ, उनखां पोइ 21 लख जो जेको टारगेट आयो, छो त मथां इलेक्शन हुई ऐं जेका 2 ॾींहं दौरान इलाही शदीद क़िस्म जी मुखालफ़त हुई। जेके चूंडियल नुमाइंदा हुआ उन्हनि लाइ पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीज़ में वञणु वॾो मसइलो हो, त ज़ाहिर जेसि ताईं एॾो को वॾो रिलीफ खणी जेसि ताईं न पियो विया तेसि ताईं मुश्किल पियो लॻो। त इलेक्शन में मसइलो 21 लख जेकॾहिं हिकिड़े कमरे जा ई घर, यानी हुन मां बि 21 लख वोट बि असीं सम्झो त वॾो वोट बैंक आहे इहो। त इन करे जेको वॾी कोशिशि कई, ऐं हिन में तव्हां शुरू में ॾिसो त पैसा हुआ ई कान। शुरू में जेको वर्ल्ड बैंक कुझु पैसा न, सिंध गवर्नमेंट पंहिंजा पैसा ॾिना,
उन सां प्रोसेस आस्ते आस्ते शुरू थियो। हींअर बि मुंहिंजी जेके इन प्रोग्राम में अचण खां अॻु में जेका ॻाल्हि थी त हू जेके पार्टनर जंहिंखे चवनि था, जेके NGOs आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त जॾहिं जॾहिं असांखे किस्त मिले थी अॻियां असां ॾियूं था। त यानी सिंध गवर्नमेंट मां ई जेके पैसा आहिनि उहा आस्ते आस्ते रिलीज़ पिया थियनि। जेको शेख साहब पाण बि ॿुधाए त जीअं जीअं पैसा अचनि पिया त उहे आहे। त यानी जेको रोड मैप हो इलाही वॾो हो, पर उन वक़्तु पैसा घटि हुआ। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बार बार जेका हिननि जी पीस हाउसिंग वारनि जी उनजी तफ़सील में मौजूदु आहे त हू चवनि था त असीं घर ठाहे न पिया ॾियूं, असीं कंट्रीब्यूट था कयूं। पर पॉलिटिकल मैसेज इहो आहे त असीं घर ठाहे पिया ॾियूं। ठीकु आहे, त इन करे माण्हू इहो सम्झे थो त असां घर ठाहे ॾींदा। त इहे जेके लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे, इन करे बि त उनमें क्लियरिटी नथी थिए। ॿियो साईं जीअं चयो त माण्हू ॿ कमरा ठाहिया, पर आउं जेको हिन जो गवाह आहियां त जेकॾहिं हिकिड़ो कमिरो ठहियलु आहे, हुन सां गॾु हुनजो ॿियो को भाउ कमिरो ठाहिणु थो चाहे, उहो बि हुननि टेक्निकली अलो न पियो कयो त न तव्हां हिकिड़ो ई कमिरो ठाहींदो। हा, छो त हुनजी दीवार बि तव्हां हुन सां शेयर न कंदो। ठीकु आहे, त काउंटिंग थींदी। हा, त इन करे ऑन ग्राउंड जेका आहे उहा सिचुएशन बिल्कुलु डिफरेंट हुई। ऐं ॿियो जेका ॻाल्हि आहे, जेका 2 लख जी जेका ॻाल्हि थी थिए, साईं पाण बि ॿुधायो त रिवाइज़ काफ़ी बजट करण जी ज़रूरत आहे। त जेको घर ठाहे पियो उनजे लाइ बि त रिवाइज़ करण जी ज़रूरत आहे। सीमेंट जेको आहे उहो वधी चुको आहे, सरियो वधी चुको आहे, जेको सिर आहे उहा वधी चुकी आहे। ऐं ॿियो फ़र्ज़ु कयो खैरपुर नाथन शाह शहर में जेको घर ठहे थो, हुनजी कास्ट में ऐं जेको गोज़ोई में जेको ठहे थो 40-50 किलोमीटर परे, हुनजी जेको ट्राली जो ख़र्च ई एतिरो आहे। ठीकु आहे, त उहो सिर खणी अचे हुनखे, त उहो हिकिड़े ई हुन में न पियो अचे। त हुनजी फ्यूल कास्ट ऐं हुनजी जेका ट्रांसपोर्टेशन कास्ट आहे उहा बिल्कुलु आहे। ऐं हुनखां अलावा माण्हुनि जेको आहे पंहिंजा जेको घर किरिया या छा, हुनजो जेको स्क्रैप निकितो आहे या सिरूं निकितियूं आहिनि, उन्हनि खे बि यूटिलाइज़ कयो आहे। ऐं उन्हनि माण्हुनि जेको आहे पंहिंजी फैमिली सां गॾु मज़दूरी कई आहे, जीअं पैसा उहे बचनि। त माण्हुनि पंहिंजे एग्ज़ैक्टली पैसा इहे तमामु घटि आहिनि। अचां थो मां वापसि असां सां टेलीफोन लाइन ते जॉइन पियो आहे नसीर मेमून साहिबु, पाण तरक़ियाती माहिर बि आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। साईं आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी रशीद, मुंहिंजो आवाज़ अचे थो? हा जी जी, महिरबानी तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो असांखे प्रोग्राम लाइ। असांजे प्रोग्राम में डिस्कशन आहे बोर मुतासिर घरनि जी बहाली वारो मंसूबो। तव्हां बि इन ते लिखंदा बि आहियो, तमामु घणो इन ते माहिरानी नज़र बि रखो था। कीअं था ॾिसो हिन प्रोजेक्ट खे? त हिन वक़्त ताईं चयो वञे पियो जेका प्रोग्रेस आहे त 1 लख घर जेके हिन 1 कमरे वारा ठाहे ॾिना विया आहिनि, ऐं बाक़ी जेके 5 खां 6 लख घर आहिनि उहे प्रोसेस में आहिनि। महिरबानी रशीद, हाणे जेको त हिन प्रोजेक्ट ते ॻाल्हाइण खां पहिरियों थोरो बैकग्राउंड में जेकर वञूं, तव्हां 2017 जी जेका सेंसस जी डेटा आहे उहा जेकर ॾिसंदो त सिंध जे ॿहिराड़ियुनि में मूंखे जेसिताईं यादि अचे थो त 60 खां 65% जे विच में का फिगर आहे जेके घर कचा हुया, ऐं लॻभॻि एतिरा ई % घर जेके आहिनि हुया जेके सिर्फ़ु 1 रूम जे स्ट्रक्चर आहे। हाणे 1 रूम बि चाहे ॻोठ में मना हूंदो आहे, हुनखे टेक्निकली 1 रूम लिखणो पवंदो, छनो हूंदो 1 रूम लिखणो पवंदो, चौरो हूंदो 1 रूम लिखिबो। ऐं इन ते कुझु जेके डेवलपमेंट सेक्टर जी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जी जेका पंहिंजी डेटा आहे उहा त कुझु ज़िलनि में इवन 70% जे लॻभॻि ॿहिराड़ियुनि जे घरनि खे उन्हनि कचो ॾेखारियो आहे, छो त ॿहिराड़ियुनि में असां वटि पको घर नाहे, अफोर्ड बि नथा करे सघनि। छो जे इन पस मंज़र में ॾिसां त उहे माण्हू जिन वटि कचो छनो झोपड़ो या हिकिड़ो कखाऊं घर हो, उन्हनि खे हिकिड़ो कमिरो जे पको मिले थो, आइडियली त 3 मिलनि 4 मिलनि, छो न मिलनि, ज़रूरु हुजणु घुरिजनि। पर जेकर मां हुननि जे पास्ट सां भेट थो कयां त हुननि जी ज़िंदगीअ लाइ हिकिड़ो वॾो शिफ्ट आहे त हिकु पको कमिरो हाणे हुननि वटि एटलीस्ट अची वियो। ऐं जेकर एसेट हुननि जे नाले ते आहे, हाणे इहो चेक करणो पवंदो त हुननि जे ऐलान थियो सिंध गवर्नमेंट त असां हुननि जे नाले ते कंदासीं, ख़ासि तौरु औरतुनि जे। इहो चेक कराइणु घुरिजे त जेकर हुनखे एसेट तौरु ट्रांसफर थियो आहे त पोइ त अञा बि हाकारी ॻाल्हि आहे, अञा बि हिनखे असां चङो सम्झंदासीं माण्हुनि जी ज़िंदगीअ में हिकिड़ी एसेट अची। तो हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो पासो इहो आहे त जेको सिंध में 2022 जी बोर्ड जी तबाही आहे न, उहो असांखे ज़हन में रखणु घुरिजे त सरकारी तौर ते 20-21 लख घरनि जी तस्दीक थियल आहे। हाणे पाण में वेठा आहियूं त 20-21 लख घरनि ते जेकर तव्हां 3 लख फी घर बि लॻायो त इहो कैलकुलेटर खणी ॾिसी वठो, इहो सेवरल बिलियंस रुपीज़ में हलियो थो वञे। ऐं इहे सॉफ्ट लोन्स आहिनि, गवर्नमेंट वटि एतिरा पैसा न आहिनि। सॉफ्ट लोन जो हिकिड़ो फ़ाइदो इहो हूंदो आहे त हुन ते मार्कअप यानी व्याज तमामु थोरो हूंदो आहे, पेबैक पीरियड 20-30 साल हूंदो, तो अमली तौर तव्हांखे साॻे ख़र्च में पवंदो आहे।
तो हाणे इहो ज़हन में रखिजे त ये मुंहिंजी बि ख़्वाहिश हूंदी त हिननि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे छो न 2 कमरा मिलनि, छो न रंधिणो मिले, छो न 5 लख थी मिलनि। पर ॿिए पासे जे असां लिमिटेशन ॾिसंदासीं त 20 लख घरनि जी ॻाल्हि था कयूं। तव्हां 1000 रुपया बि वधाईंदा तव्हांजे 20 लख मल्टीप्लाए बाय 1000 रुपया थींदो, त तव्हां हर रुपये वधाइण खे 20 लखनि सां मल्टीप्लाए करिणो थो पए। सही। तो तव्हां में सॼे स्केल खे ॾिसंदा त स्केल अनफॉर्चुनेटली एॾो वॾो आहे जो हुकूमतूं बि त ज़ाहिर आहे हितां हुतां पट सट करे पैसा ॾियनि थियूं। मुंहिंजी नज़र में इहो घर ठहिराए ॾियणु कोन्हे, या घर ठहिराइण ते सब्सिडी आहे, मां ईअं थो सम्झां। सही, बिल्कुलु सही। तो जेकर कंहिं वटि थोरा वसीला आहिनि, 50-60 हज़ार लख वधीक लॻाए थो त पोइ हुनजो घर अञा सुठो थो ठहे। पर मां ज़ाती तौर हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहे त जॾहिं इहा स्कीम डिज़ाइन थी उन वक़्तु जेका 3 लख जो काथो हुयो, उन खां पोइ सॼो जेको तमीराती अदावती सामान आहे उहो महांगो थियो आहे। हाणे उन डिज़ाइन जो कमिरो 3 लख में न ठही सघंदो जेसि ताईं घर धणी पाण हुन में पंहिंजा पैसा न मिलाए। सही। अच्छा, तव्हां ओवरऑल प्रोजेक्ट खे ॾिसो पिया त हिन वक़्तु उनजी जेका प्रोग्रेस आहे उहा सही आहे तव्हांजे मुताबिक़? ॾिसो, मूं कश्मीर जे डिज़ास्टर खां पोइ रिकंस्ट्रक्शन खे ॾिठो, जॾहिं उहो थो ॾिसां त पोइ त मूंखे लॻे थो त बुरो न आहे जेकर 4-5 लख घर प्रोसेस में हुजनि। 1.5 साल खनि हाणे, छो त बोर्ड त पहिरियों आई, पर प्रोजेक्ट खे रोल आउट थियण मुंहिंजे ख़्याल में 1.25 खां 1.5 साल चवंदो। तव्हां हुनजे सीईओ खे ज़रूरु घुरायो, उन्हनि खां थोरो डिटेल्स वठो त जेके वॾा ज़िलज़िला आहिनि तुर्कीअ में, मां वियुसि जिते ज़िलज़िलनि में पंहिंजो इलाही घर ड्रथा हुआ मार्जिन वारे पासे, त उते 9 महीना गुज़रण खां पोइ मूं ॾिठो उते कुझु इलाइक़नि में त रिकंस्ट्रक्शन शुरू न थी सघी। तो रिकंस्ट्रक्शन रिहेबिलिटेशन ऐं जेकर शफ़ाफ़ तरीक़े सां करणी आहे त ॾाढो वॾो कमु थी थो वञे। पर ॿियो पासो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके बेघर आहिनि, उन्हनि जी अखि सां ॾिसंदो त हुननि जे लाइ त हिकु ॾींहुं बेघर माण्हूअ लाइ त अज़ियत आहे न। सही। उहो पासो माण्हुनि जी हक़ीक़त पंहिंजी जाइ आहे, शफ़ाफ़ तरीक़े सां 20 लख घर ठहिराइण वरी ख़ुदि हिकिड़ो तमामु वॾो प्रोजेक्ट आहे। असां घरनि में कमरे जी मरमत करायूं था त तव्हांखे अंदाज़ो आहे त उहो महीना खाई थो वञे, नंढो मरमत जो कमु। सही सही। इहो कमु वॾो आहे, पर मां ज़ाती तौर सम्झां थो अञा बि वसीला वधीक विझी हिनखे तेज़ कनि, छो त मथां वरी सावणीअ जा महीना पिया अचनि, उहे माण्हू वीचारा अॻे ई दरबदरनि, उन्हनि लाइ तकलीफ़ आहे। अच्छा सर, प्रोग्राम में इन सेगमेंट सां गॾु हिकिड़ो इहो बि डिस्कस कयूं था त हर साल जेका ADP आहे उनजी सूरत हाल तमामु ख़राबु हुजे थी। हिन साल बि 43 सैकड़ो ADP इस्तेमालु थी आहे, 43 खां 44, ऐं सम्झो त 56 सैकड़ो तरक़ियाती बजट इस्तेमालु ई नथी थिए। तव्हां छा था सम्झो त इहा पैसा बि रखिया था वञनि, स्कीमूं बि रखियूं थी वञनि, त इहा सूरत हाल हर साल छो थी पैदा थिए? रशीद, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पुठनि 8-10 सालनि जो तव्हां बि एनालिसिस कंदा आहियो, मां बि कंदो आहियां, तव्हांखे लॻभॻि रफ़्तार इहा ई थी मिले। बदकिस्मती जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो त छा थो थिए त फ़िलहाल हुकूमत डेवलपमेंट बजट वॾी ॾेखारण लाइ, वॾी रक़म ऐं वॾा ऐलान करण जे लाइ ॾेई थी छॾे, पोइ चए थी त असां 500 अरब रखिया, 600 अरब रखिया, 700 अरब रखिया। हिकु त हुनखे ख़बर हूंदी आहे त पैसा आहिनि पूरा सारा, कॾहिं जेकर हुते टैक्स जी रिकवरी न थी त पैसा अचनि बि हुन हिसाब सां घटि था। ॿियो ख़ैर सां असांजी जेका डेवलपमेंट सेक्टर जी प्लानिंग ऐं एग्जीक्यूशन जो हाल आहे, जंहिं क़िस्म जे रफ़्तार सां ब्यूरोक्रेसी कमु थी करे, ऐं जेको हुनजी मॉनिटरिंग फॉलोअप जो सिस्टम आहे, त सची ॻाल्हि आहे त हुन में तव्हांखे रुॻो ख़र्चु थींदे मिलंदो, आबपाशी खाते में मिलंदो, वक़्त में मिलंदो, लोकल गवर्नमेंट में मिलंदो, जेके सवली सिंधीअ में जेके सनबा खाता। सही। पर तव्हां वञो सोशल सेक्टर जे आई त डेवलपमेंट जी एडमिनिस्ट्रेटिव ख़र्चु सॼो थी थो वञे। डेवलपमेंट में वञो, एजुकेशन जी हालत ॾिसो, रखनि ई 16-17 अरब था, तव्हां वटि हज़ारे स्कूलनि जी खोट लॻी पई आहे, उहे पूरा ख़र्च नथा कनि। अस्पतालुनि में बि ईअं, विमेन डेवलपमेंट बि ईअं। तव्हां सोशल सेक्टर, तव्हां पुठियां मां 10 सालनि खां एटलीस्ट बजट जी एनालिसिस कंदो आहियां, तव्हांजो बि इहो शोबो आहे। अनफॉर्चुनेटली सोशल सेक्टर जी स्पेंडिंग खे सीरियस वरितो ई नथो वञे। सही। ऐं को मैकेनिज़म कोन्हे जेको हुनजी रेगुलर मॉनिटरिंग करे, हुनखे को मैकेनिज़म त काबीना बि वेठी आहे, वॾो वज़ीर बि वेठो आहे, प्लानिंग जो खातो बि चवण कान त सभु वेठा आहिनि। फॉर एग्जाम्पल पार्टी आहे न, पॉलिटिकल पार्टीअ जी पंहिंजी एंटिटी तौर पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, छा पार्टी कॾहिं हुनखे मॉनिटर करे थी त असां डेवलपमेंट कीअं पिया करायूं? उन खां वॾो बहस रशीद करणु इहो करणु घुरिजे, डेवलपमेंट प्लानिंग थिए कीअं थी? छा असांजा लॉन्ग टर्म ट्रांसफॉर्मेटिव जेके सिंध खे बदिलाइनि ओड़ा के प्रोजेक्ट थियनि था, या रुॻो नालियूं, लिंक रोड, गिटियूं, बल्ब जे रिवायती सर्किल में पिया था हलूं, छो त फरमाइशी डेवलपमेंट प्रोग्राम था। सिंध जे तरक़ीअ खे जेको वॾो छाल घुरिजे, जेके स्ट्रेटेजिक प्रोजेक्ट घुरिजनि, उन्हनि ते कमु थिए नथो। ही हिकिड़ी हर साल जी मशक आहे। MP MNA सां लिस्ट अचे थी, अॻियां उहा लिस्ट वञे थी। इन डेवलपमेंट सां मूंखां जे पुछो त सिंध खे
स्कीमूं त मिलंदियूं, तरक़ी कान मिलंदी। ज़हन में रखिजो त रिथाऊं ऐं तरक़ी ॿ अलॻि शयूं आहिनि मुंहिंजे नज़र। सही सही, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांजे प्रोग्राम में ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर, तव्हां ॿुधो ॻाल्हि ॿोल नसीर साहिब जो बि ॿुधियूं ऐं ख़ालिद मेमून शेख जेको CEO आहे कंपनी जो, बोर मुतासिर घरनि वारी कंपनी जो, त तव्हां छा था सम्झो त CEO जी जेके बि ॻाल्हियूं हुयूं सही हुयूं? बिल्कुलु ठीकु आहे। ॾिसो न, उहो सरज़मीन ते वेठो आहे, सॼो जेको आहे सो इहा शइ वेठो ॾिसे पियो ऐं सॼो मॉनिटर करे पियो ऐं सॼी डिसबर्समेंट उतां थी हले पई। हुनखे सॼी ख़बर आहे त जेको आहे सो किथे कहिड़ी शइ पंहिंजो किथे छा करिणो आहे। सॼो जेको आहे सो चवंदा आहिनि, हिकिड़ो अंग्रेज़ी में चवंदा आहिनि बक स्टॉप्स देयर, माना तव्हांजो जेको सॼी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उन्हनि जे मथां आहे। उहा जेका ॻाल्हि करे थो, ऑन रिकॉर्ड ॻाल्हि कई अथई त सिधी सी ॻाल्हि आहे, उन में उनखे वज़न ॾियणु खपे। अच्छा, हीअ तव्हां अहम ॻाल्हि ॿुधी त रियाज़ साहिब उनखां सवाल बि कयो त समूरो जेके बि प्रोजेक्ट आहिनि, समूरा कर्ज़नि, त अॻ में ई मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट कर्ज़ ते 1000 अरब रुपयनि खां वधीक सिंध जा कर्ज़ थी विया आहिनि। त तव्हां बि सेक्रेटरी रहिया आहियो ट्रांसपोर्ट, तव्हांजे खाते में तमामु घणा कर्ज़ खया विया, त कीअं वापसि कंदासीं इहे कर्ज़? पोइ ॾिसो, हाणे इहो गवर्नमेंट जो वटि ज़रूरु प्लान हूंदो। यानी कर्ज़ु तव्हां वठो था जेका कंहिं शइ जे लाइ, त सिधे प्लान लाहिण जो प्लान बि त हूंदो आहे न, त भई जेको आहे हीअं लाहींदासीं। ज़रूरु गवर्नमेंट जे ज़हन में कुझु शयूं हूंदियूं त भई जेको आहे तव्हांजी एक्सपर्ट राय छा आहे, कीअं लाहींदा? मुंहिंजी एक्सपर्ट राय जेका आहे सा लाहिण जे लाइ मां वटि कोई राय कोन्हे का, त मूंखे नज़र न ईंदो। छो त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो अशर ॾिसण खां पोइ जेको आहे सो मां ॾिसां थो त गवर्नमेंट ऑफ सिंध वटि कहिड़ा रिसोर्सिस आहिनि, जेके उहे रिसोर्सिस यूटिलाइज़ थींदा ऐं उन ते उहो कर्ज़ु जेको आहे सो व्याज समेत वापसि थींदो। इन शयूं इहा डिबेटेबल शइ आहे। इन ते वरी हिकिड़ो तव्हां सुठो प्रोग्राम रखो त जिते बि माण्हू डिबेट करे त इहो कर्ज़ु लाहिण ते, हिकिड़ो हाणे त कर्ज़ु चाढ़ण ते या कर्ज़ु वठण ते या कर्ज़ु वठी उनजे प्लानिंग ऐं उनजा प्रोजेक्ट हलण ते ॻाल्हाईंदा न, त इहो कर्ज़ु जेको आहे सो लहंदो कीअं, इन ते हिकिड़ो प्रोग्राम थी वञे त ख़बर पए त सिंध आहे छा जो कर्ज़ु लाहींदी। सही। रियाज़ साहिब, तव्हां में ॻाल्हि ॿोल ॿुधी ख़ालिद मेमून शेख साहिब जी, त ओवरऑल चए थो प्रोजेक्ट में जीअं पैसा मिलनि था असां उहे विझंदा था वञूं। छा था सम्झो त हीअ जेके 21 लख घर आहिनि उहे जल्दी ठही वेंदा या ईअं रुलंदा पिया? मुंहिंजो ख़्यालु आहे हिन में अञा वधीक टाइम लॻंदो ऐं अमाउंट जेको फिक्स आहे इहो जेको आहे उहो घटि थींदो वेंदो। सिर्फ़ु मसइलो सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट खां वठी कंपनी खां वठी करे न, हेठी जेके पार्टनर्स आहिनि उन्हनि जी एलियत जो बि आहे। छा उन्हनि खे इहो तजुर्बो कंस्ट्रक्शन जो पहिरीं आहे? छा जेका हैंड्स आहे हुनजी एक्सपर्टीज़ त असां ॿुधो त सिहत ते आहे, या सरसो जी हुई त उहा जेका आहे स्मॉल लोन्स ते ऐं वुमेन एम्पावरमेंट ते हुई, या जेका थरदीप हुई हुनजो पंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस एनजीओस खे मुख़्तलिफ़ मक़सदनि सां। मुंहिंजे ख़्याल में का बि एनजीओ हाउसिंग जे हवाले सां कॾहिं बि न ठहियल आहे। पोइ जॾहिं उन्हनि जी इहे एक्सपर्टीज़ ई न हुयूं, सिर्फ़ु हाणे इहे ई उहे एनजीओ आहिनि जंहिंखे कॾहिं तव्हां सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल ॾेई था छॾियो, कॾहिं तव्हां जेको अस्पताल ॾेई था छॾियो, कॾहिं तव्हां जेको आहे न चओ त हाणे घर तव्हां ठाहे वरितो। हाणे उन्हनि जी छा एक्सपर्टीज़ तव्हां पाण उनखे बिल्ड पिया कयो, उन्हनि जी वटि पहिरीं खां त मौजूदु न आहे एक्सपर्टीज़, त हाणे उहा बि वॾो मसइलो आहे। त इन्हनि घरनि जी जेका आहे जेका मॉनिटरिंग बि थियणी आहे ऐं सही तरीक़े सां माण्हुनि ताईं हक़ीक़ी माण्हुनि ताईं पैसा बि पहुचनि, इहा बि अहमियत आहे हिनजी। ऐं सभ खां वॾी इहा ॻाल्हि आहे त इहे त 21 लख जो टारगेट त आहे, मगर वॾे पैमाने ते अञा ताईं इहे शिकायतूं पयूं अचनि त माण्हुनि जा नाला अञा ताईं लिस्टनि में न आहे। ऐं उहो हुनजे लाइ साईं शेख साहिबु ॿुधायो त हिकिड़ो मैकेनिज़म आहे, मगर हेठे सतह ते कंहिंखे बि इहा मैकेनिज़म जी ख़बर न आहे। बिल्कुलु, आउं तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॿुधायां। इलेक्शन खां अॻु में कंबर जे वेझो आउं हिकिड़े ॻोठ में वियुसि जिते हिकिड़े ख़ैमे में बाहि लॻी ऐं 2 ॿार फोत थी विया हुआ ऐं उन माउ ऐं पीउ अञा ताईं ज़ख़्मी हुआ। उहे ख़ैमे में अञा ताईं छो वेठा, यानी महीनो अॻु जी ॻाल्हि आहे। इन करे उन्हनि जो घर ठाहिण जो अञा ताईं कोई इम्कान ई न हो ऐं उन्हनि असांखे ॿुधायो त अञा ताईं असांजे लिस्ट में नालो ई कान्हे। ऐं असां जॾहिं कोशिशि था कयूं त असांखे चवनि था अञा सबर कयो, नालो अची वेंदो, नालो अची वेंदो। जॾहिं एॾो वॾो उन्हनि सां इहो वाक़ियो थी वियो, हुनखां पोइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जेको आहे पंहिंजे फंड्स मां उन्हनि खे हिकिड़ो कमिरो ठाहे ॾिनो। त हाणे वरी जीअं नसीर साहिब चयो त वरी सावणी या ॾींहं पिया अचनि। माण्हू पहिरीं खां हीअं हिकिड़ी त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा बि सम्झणु घुरिजे त माण्हू इहो सम्झनि था त कचा घर जेके असां ॾिठा आहिनि उहे कचा घर थोरा डिफरेंट आहिनि। उन जी छित ज़रूरु कची आहे, मगर जेका रेड ब्रिक्स सां घर ठहियल आहिनि उते अञा ताईं सिरूं मौजूदु आहिनि, समूरा ई कचा घर न आहिनि। ऐं ॿियो जेके हिन भेरे जेके ॿियो ॾिसां पका घर बि मुतासिर थिया, जोके शहर आहिनि, जेके नंढा नंढा टाउन आहिनि, टाउन कमेटीज़ आहिनि, म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि, उहे शहर मुतासिर थिया आहिनि। त इहो चयो वञे त अॻे माण्हू वटि घर ई न हो, असां ठाहे पिया ॾियूं। मुंहिंजे ख़्याल हिकिड़ो त इहो तासुर बि ग़लति आहे। ऐं कई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते 2010 जी ॿोड़ खां पोइ माण्हुनि जा घर पका आहिनि
ऐं उहे पकाई घर मुतासिर थिया आहिनि त हिकिड़ो इहो बि आहे। ॿियो जेको कुझु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जे करे बि इलाही घर न पिया ठही सघनि। कच्छ जे इलाइक़े में कच्छ जे इलाइक़े में माण्हू कश्मीर ऐं घोटकी जेके आहिनि उनमें सर फ़हिरिस्त केरु वञी कमु करण लाइ तयारु न आहे त लॉ एंड ऑर्डर बि जेको मसइले जो हिकिड़ो वॾो उनमें फाथल आहे। त इहे जेके नंढियूं नंढियूं शयूं ज़ाहिर त जेसिताईं इहे दूर न थींदियूं त इहे टारगेट अचीव थियणु ॾाढो मुश्किल आहे। पर हिन वक़्त ताईं बि जेकॾहिं ॾिठो वञे त जेकॾहिं हीअ दावा बि कनि था हुकूमत त इहा फिगर बि माना हिकिड़ी वॾी फिगर आहे, 1 लख घर ठाहिणु ऐं 5 लख 6 लख घरनि खे ॿियूं किश्तूं ॾियणु। जेकॾहिं इन्हनि ते बि अमल थी थो वञे हिननि जी हुकूमत जी फिगर मुताबिक़ त हिन साल त घटि में घटि 7 लख घर ठहणु घुरिजनि। बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु आहे रशीद अॻिते हली करे जेको किस्तुनि वारो जेको क्राइटेरिया आहे उहो मसइलो कंदो। हींअर बि जेके ख़बर पए पई त पहिरीं किस्त जॾहिं 75,000 मिली न ॿोॾि ताज़ी आयल हुई ऐं फसल थिया न हुआ, माण्हू पैसा खपाए छॾिया। हाणे ॿी किस्त तेसि ताईं न मिलंदी जेसि ताईं हुननि ग्राउंड कमु न कयो हुजे। हाणे विच में उहो गैप बि इलाही वधंदो थो वञे त हाणे उहो 75,000 किथां अचनि, माण्हू कमु शुरू करे ऐं ॿी किस्त वॾो मसइलो इहो बि आहे त तव्हां कंडीशन पूरियूं नथा कयो, पहिरीं किस्त खां पोइ ॿियूं किस्तूं मिलनि कोन थियूं। इन जे करे इहो इम्कान ज़ाहिर कयो वञे त हज़ारे लखे माण्हू इन में बि रही सघजनि। बिल्कुलु। अच्छा, इहो सेक्टर असां सॼो सेगमेंट इन ते कयोसीं। हिकिड़ो ॿियो आम मसइलो बि डिस्कस कयोसीं त सिंध जी ओवरऑल तरक़ियाती जेका सूरत हाल आहे न उहा बि तमामु ख़राबु हुजे थी। बजट रखी थी वञे, हर साल ॾिसंदो बजट में ऐलान कंदो CM त 400 अरब रुपया रखिया विया आहिनि, हीअं थियो हूअं थियो, पर जॾहिं एंड थो थिए मालियाती साल त 150-200 अरब मुश्किल सां इस्तेमालु थियनि था। इन ट्रेन खे कीअं था ॾिसो तव्हां? बिल्कुलु नसीर साहब जेका ॻाल्हि कई पियो बिल्कुलु सही पई चई त जेका एग्ज़िबिशन कई थी वञे बजट में वॾा, छो त ॿियनि सूबनि में ॿियूं पार्टीज़ जी हुकूमतूं हूंदियूं आहिनि ऐं फेडरेशन में बि कॾहिं ॿियनि पार्टी जी हुकूमत हुजे थी त वधि खां वधि इहो साबित करण जी त असां वधीक डेवलपमेंट पिया खणी अचूं, असां वधीक प्रो पीपल खणी था अचूं। त नतीजे में छा थो थिए त हाणे जेका तव्हांजी कराची में ऑरेंज लाइन ठहणी कॾहिं खां तव्हांजी सर्कुलर रेलवे अञा ताईं न ठही, ईअं ई जेको आहे एजुकेशन सेक्टर में मसइला लॻा पिया आहिनि। हेल्थ में तव्हां जेके आहिनि ॻरियूं महांगियूं मशीनरियूं वठी अची करे उनखे एडजस्ट करे था वठो, पर जेका प्रायोरिटी जेका आहे उहा नथी रहे ऐं नतीजे में जेको आहे उहो या त इस्तेमालु नथी थिए ऐं जेका इस्तेमालु थिए थी त हुन ते वरी पोइ नेब जा केस आहिनि, एंटी करप्शन जा केसिस आहिनि। यानी जेको 25-30% इस्तेमालु बि थिए थी उहा बि ग़लति इस्तेमालु पई थिए, उहा बि प्रॉपर इस्तेमालु नथी थिए, उन्हनि जो बि गैर मयारी कमु हुजे थो अक्सर तौर ते। बिल्कुलु। एक्चुअली छा हूंदो आहे त जेकॾहिं गवर्नमेंट सेक्टर जे कम जी जेका नेचर आहे उनखे तव्हां ॾिसंदव न त रूल्स जी फॉलोइंग जेका आहे, तव्हां जेको टाइम लाइन्स आहिनि उन्हनि खे तव्हांजो उन टाइम लाइन्स बि जेको मिसाल जी ॻाल्हि तव्हां हिकिड़ो टेंडर प्रोसेस शुरू कयो, 3 महीना लॻंदा, हिकिड़ो टेंडर प्रोसेस तव्हांखे कंप्लीट थींदे 3 महीना था लॻी वञनि ऐं जेकॾहिं का टेंडर प्रोसेस में का गड़बड़ थी वई न वरी अॻियां 2 महीना ॿिया तव्हांखे था लॻनि पिया। माना कोई अहिड़ो तव्हांजो टेंडर थियो जंहिंमें मां अक्सर ॾिठो आहे, मां सेपरा में MD रमोट जे कंप्लेन ईंदा हुआ ठेकेदारनि जा, पाण विड़ी पवंदा ठेकेदार कंहिं हिकिड़ो ग़लति जेको आहे कंप्लेन विझी छॾियो न, उन कंप्लेन विझसि ग़लति कंप्लेन करण लाइ 2 महीना छुटा। सही। त इहे शयूं जेके आहिनि से माण्हू खे हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट जेको आहे उहो बि वॾो हुनखे तपाए थो, जेको तव्हांखे ADP खे जेको आहे सो प्रॉपर नमूने सां यूटिलाइज़ करण में। ॿिया जेके इशूज़ आहिनि जेके रसीद साहिबु चया जेके आहिनि त भई बजट जी जेका फेडरल ट्रांसफर्स जेके आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां जेको आहे कोन था थियनि, पंहिंजा एप्रोप्रिएटली यानी टाइमली कोन था थियनि पिया। त इहे शयूं जेके आहिनि से पंहिंजो बि हिकिड़ो अहिड़ो मसइलो बि आहे त तव्हां सेक्रेटरी रहिया हो त पैसा बि हुजनि था, रिलीज़ बि थी वञनि था, मनसूबनि ते कमु नथो थिए। उहे इहे टेक्निकलिटीज़ आहिनि न, टेंडर तव्हां कयो न उहो त नवनि मनसूबनि में थियो न। हिकिड़ा अहिड़ा आहिनि ऑनगोइंग मनसूबा बि रोलर शिकार आहिनि 5-5, 8-8 साल एस्केलेशन जा प्रॉब्लम था अचनि पिया। मिसाल अगरि तव्हांखे नंढो मिसाल ॿुधायां, मां ट्रांसपोर्ट में रहियुसि त ट्रांसपोर्ट में असां वटि रेड लाइन हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। रेड लाइन प्रोजेक्ट जेको आहे सो तव्हां जीअं 2024 में वेठा आहियूं, 2020 खां तयारु बीठो आहे। 2020 खां वठी असां जॾहिं आयासीं यूनिवर्सिटी रोड वारो जेको आहे हींअर कमु बंदि पियो आहे। कमु छो बंदि पियो आहे? जो एस्केलेशन तमामु घणी वधी वई। एस्केलेशन जेका ठीकु आहे, जेको ठेकेदार डिमांड थो करे पियो एस्केलेशन त भई घटि में घटि हुनखे जेको आहे सो 3 खां 50% जो त मूंखे जो एक्सेलेशन जेको सीमेंट ऐं जेको सॼो जेको सिविल वर्क्स आहिनि उन में जेका उन्हनि जा जेके रेट वधी आहे त हू था चवनि त उहो पैसा वधीक ॿियो असांखे जेको आहे हाणे जेको तव्हांजो एग्रीमेंट में जेको हुन सां थियल आहे त 10% जो आहे। 10% तव्हांखे जेको आहे इंक्रीज़ थिए, हुजे त भई 10% खां तमामु घणो हिकिड़ो एक्स्ट्राऑर्डिनरी सूरत हाल अची वई। लो जेको आहे 80,000 वारो 3 लख में थी वियो त उहो मां कीअं जेको आहे मूं वटि त उहो कमु करे छॾे भॼी हले वियो। इहे जेके इशूज़ आहिनि न तव्हांजे गवर्नमेंट पब्लिक सेक्टर जी स्कीमुनि में, उहे तमामु वॾा हिकिड़ा इशूज़ आहिनि जेके तव्हांखे टैकल कंदे कंदे टाइम लॻी थो वञे, पोइ टाइमली शयूं कोन थियूं। न उहो हिकिड़ो त इहे ठीकु आहे टेक्निकल मसइला आहिनि, फंडनि जा मसइला आहिनि, इदारनि जी या खातनि जे ऑफिसरनि जी नाहिली बि त शामिल हुजे थी न मनसूबनि में।
तव्हां जेकॾहिं मां जो ख़्यालु आहे जेकॾहिं तव्हां हिकिड़ो सही नमूने तव्हां जेके ॾिसो किथे किथे नाली ज़रूरु हूंदी पर न कोई न चाहींदो को ऑफिसर त उन जे ॻिचे में अहिड़े क़िस्म जो नालीअ वारो हिकिड़ो तोक लॻे त उहो पंहिंजी भरपूर कोशिशि कंदा आहिनि त भई जेको इहो कमु थिए पर शयूं जेके आहिनि एॾा हर्डल्स एॾी इशूज़ एॾा हिकिड़ो शयूं टेक्निकल पॉलिटिकल ब्यूरोक्रेटिक जेको आहे न तव्हां रंडिजी वेंदा आहियो। ॿियो जेकी साईं ॻाल्हि कई नेब वारी हर को ढगल हूंदो आहे त भई का ग़लती थी वञे ग़लती न बि थी वञे को कंप्लेन करे वञे कूड़ो न त बि तव्हांजे ॻिचे में। अच्छा जेकॾहिं इन ॻाल्हि खे बि रियाज़ साहिब ॿुधे थो तव्हांखे वठूं त तव्हांखे यादि आहे त इहो पहिरियां बि डिस्कस पाण कंदा आया आहियूं जेकॾहिं नेब खां डिजनि या इहे मसइला हुजनि त इरिगेशन डिपार्टमेंट हर साल पंहिंजी 100% खां वधीक बजट इस्तेमालु करे थो। वर्क्स एंड सर्विसिस पंहिंजी 100% बजट इस्तेमालु करे थो। जिते नसीर साहिबु चयो न हुनजा इंट्रस्ट उहे त पोइ उते त डिजनि ई नथा। हा डिपार्टमेंट जी जेको आहे सो वेरी माना जेकॾहिं डिजनि त उहे बि न ख़र्चु कनि न हीअ छो था ख़र्चु कनि पोइ बसि सचा फ़क़ीर हूंदा न। त ओवरऑल असां ॾिसूं था त इहो 10 सालनि खां वठी या 15 साल 20 सालनि खां इहा ई सूरत हाल अचे थी त कीअं बहितर कजे छो जो डेफिनेटली उनखे भोगे सिंध जो आवाम थो रोड रस्ता नालियूं तव्हांजा वाटर ड्रेनेज सिस्टम जा प्रोजेक्ट नथा हलनि पिया कीअं इन ADP खे बहितर कजे त जीअं वक़्त ते मुकमल मनसूबा थियनि। सो न ॻाल्हि इहा आहे त इशूज़ ॻाल्हियूं साॻियूं आहिनि कानून साॻियो सेपरा जो आहे रूल्स साॻा आहिनि उनखे रूल्स खे तव्हां फॉलो कयो इहो आहे त टाइमली तव्हां जेको आहे मिसाल जी ॻाल्हि तव्हां जीअं बजट रिलीज़ थिए थी पई हाणे ॻाल्हि इहो आहे त तव्हां जॾहिं गवर्नमेंट एलोकेशन करे थी ADP जी जेका आहे अचे थी पई तव्हांजो अनाउंस थी वियो तव्हां रिलीज़ करे थियूं थियनि पियूं गवर्नमेंट जेको वटि अवेलेबिलिटी आहे रिसोर्सिस कॾहिं आहिनि जो गवर्नमेंट उहे बजट रिलीज़ करे त वरी सेपरा रूल्स चवंदा त भई तव्हां टेंडर प्रोसेस तॾहिं कंदो तव्हां जॾहिं रिसोर्सिस अवेलेबल हूंदा। हाणे तव्हां 1 जुलाई खां तव्हांजो माली साल शुरू थी वियो जेकॾहिं गवर्नमेंट वटि रिसोर्सिस अवेलेबल थियनि था सेप्टेंबर में तव्हांखे ADP जी का पहिरीं किस्त रिलीज़ कनि था त उतां तव्हां काउंट कयो उतां तव्हांजो टेंडर प्रोसेस शुरू थो थिए पियो। हिकिड़ा डिपार्टमेंट उहे हूंदा आहिनि जेके एडवांस में कमु भई पैसा ईंदा असां पोइ ॾिसी वठंदासीं ठीकु आहे न। हिकिड़ी शयूं इहे आहिनि त भई तव्हांखे जेको आहे जेकॾहिं रूल्स खे फॉलो करिणो आहे त पोइ तव्हांखे रिसोर्स अवेलेबल थिया उन खां पोइ तव्हां रिसोर्सिस केतिरा तव्हां वटि आया उन हिसाब सां तव्हांखे टेंडर करिणो आहे जॾहिं टेंडर प्रोसेस जेको आहे तव्हांखे वठंदा हलो मिसाल जी ॻाल्हि 3 महीना खां पोइ तव्हां हिकिड़ो टेंडर प्रोसेस पूरो कयो को माण्हू वियो साईं जेको आहे तव्हांजे सेपरा में कंप्लेन कई त साईं जेको आहे हीअ सॼी ठगी थी आहे त सेपरा वार में जेको आहे तव्हांजो जॾहिं रिव्यू कमेटी वेहंदी उन में महीनो ॿियो लॻी वेंदो त भई बाक़ी कंप्लेन सही आहे या ग़लति आहे या न आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि इन्हनि शयुनि खे तव्हां करे नथा सघो कुझु बि त जेको आहे तव्हां नज़रअंदाज़ कयो त भई तव्हां शॉर्टकट वठी वेंदो त शॉर्टकट कोई कोन्हे को शॉर्टकट वठंदो त पोइ इदारा वेठा आहिनि जेके ओवरऑल जेकॾहिं गवर्नमेंट सॼी CM कैबिनेट वेही करे इन्हनि मसइलनि खे हल करे त मसइला हल थी सघंदा न मसइला कानून जे दायरे में थींदा न कानून त ऑलरेडी आहे न। ॾिसो न कैबिनेट जेको आहे अबाउ द लॉ कोन्हे का न कैबिनेट बि तव्हांखे रूल्स जे लाइ कंहिंखे ऑफिसर खे सर खे पुछाइणो इहो थींदो त भई त रूल्स खे फॉलो छो न कयो तव्हां जल्दी छो न कयो त उहो ॿुधाईंदो साईं हीअ प्रॉब्लम्स जेके आहिनि हिन जे करे जेके इहे शयूं न थियूं त इहे जेके शयूं आहिनि न इहे तव्हांखे जेसिताईं तव्हांजो इनसाइट न वठंदो इन्हनि शयुनि जी त भई इहे फलाणे डिपार्टमेंट में जेको आहे सो बजट रिलीज़ बि थी त 30% छो जेको आहे ख़र्चु थियो 170% छो मतिलबु निगरानी जो बि मसइलो आहे न सॼो ओवरऑल जेकॾहिं निगरानी थिए चेक एंड बैलेंस हुजे साॻा ई खाता सुठे नमूने बजट इस्तेमालु करे सघंदा न करे सघनि था बिल्कुलु एफिशिएंसी अची सघे थी वधीक जेको आहे हिन में माना एफिशिएंसी जो मसइलो आहे न थोरो घणो आहे बिल्कुलु। अच्छा रियाज़ साहिबु आख़िरी ॻाल्हि तव्हां खां पुछंदुमि त इन सूरत हाल खे कीअं बहितर कजे सॼी सिंध तबाह लॻी पई आहे हर शहर असांजा जेके डेवलपमेंट थियण जे बदिरां पोइ ते वञी रहिया आहिनि कीअं बहितर थींदा इहे शहर। मुंहिंजे ख़्याल त जेकॾहिं टारगेट ओरिएंटेड जेका सोच अपनाई वञे त हीअ 2 महीननि में ही पूरो करिणो आहे या हिन खे 6 महीननि में पूरो करिणो आहे या साल में पूरो करिणो आहे हर हिन जो रिव्यू करिणो आहे CM ऐं जेको मिनिस्टर आहे लाॻापियल खाते जो ऐं सेक्रेटरी आहे उनखे फॉलोअप कनि त मुंहिंजे ख़्याल आहे त पुछाणो जेसि ताईं थींदो त ऐं उन सां गॾु CM पाण हर डिपार्टमेंट में वेही करे इहो करे सभई डिपार्टमेंट मौजूदु हुजनि मुंहिंजे ख़्याल आहे त बार बार रिव्यू कंदा रहनि हिकिड़ो मैकेनिज़म ठहंदो ऐं जिते बि रुकावटूं ईंदियूं रंडकूं हूंदियूं उहे क्लियर थींदियूं वेंदियूं जीअं साईं ॻाल्हि पे कई त जेकॾहिं रेट रिवाइज़ करण जी ज़रूरत आहे त हुनखे 2-2 3 साल बजाए या त हुनजो रेट रिवाइज़ कनि या त हुनजो कैंसिल कनि ॿियो माण्हू अचे त कमु त अॻिते वधे न त इन करे जेको न डिसीजन वठण जी ज़रूरत आहे ऐं मॉनिटरिंग जी ज़रूरत आहे ऐं फॉलोअप जी ज़रूरत आहे। हिन में हिकिड़ी शइ एड मां नंढिड़ो तव्हांखे मिसाल थो ॿुधायां जेको आहे हेडल्स कीअं था अचनि पिया ऐं रेड लाइन जो तव्हांखे मिसाल थो ॿुधायां नंढिड़ो त जेको आहे हिकिड़ो पंहिंजो के इलेक्ट्रिक जूं लाइनूं जेके आहिनि से हटाइणियूं हुयूं हुन मां जेको आहे सो हुननि हिकिड़ो बिल ॾिनो 800 मिलियन असांखे ॾियो त असां जेको आहे तव्हांखे हितां हटाए ॾियूं तव्हां करे वञो अने तव्हां यकीन कयो त 800 मिलियन हुनखे एडवांस पैसा मिलिया पोइ बि हुननि न कयो हुननि इहो त साईं हाणे वटि सामान कोन्हे को सामान इम्पोर्ट थींदो कोविड जे करे पाबंदी लॻी वयूं
तो उहो सामान उते यानी उहो प्रोजेक्ट ईअं रुकजंदो भली तव्हां CM साहिबु मीटिंग्स कंदो रहियो, वर्ल्ड एशियन डेवलपमेंट बैंक वारा जेके आहिनि से मीटिंगूं कंदा रहिया भई हाणे हू चवण असांजो सामान इहे इदारा जा मसइला मौजूदु आहिनि। टाइम प्रोग्राम जो ख़तमु थो थिए, वरी नेक्स्ट में इन ते तफ़सीली डिस्कस कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में तरक़ियाती मनसूबनि ऐं जेके बोड मुतासिर घर वारो प्रोजेक्ट आहे उनखे बि तफ़सीली तौर ते डिस्कस कयोसीं। कोशिशि कई थी जेके बि मसाइला आहिनि, जेके बि सुवाल आहिनि, उन्हनि जा जवाब मिलनि। वरी पेश थींदासीं ईंदड़ प्रोग्राम में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।